अहम ख़बर है। कराची का आवाज़ शेयर कंदासी कैंट स्टेशन ते रेलगाड़ी में बम हथ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पेशावर खां कराची पहुतल अवामी एक्सप्रेस में बम हथ आयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। अवाम एक्सप्रेस में बम हथ आयो आहे। पेशावर खां कराची पहुतल रेलगाड़ी में बम मिलियो आहे। इतला ते बम डिस्पोजल स्क्वाड कैंट स्टेशन पहुंची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है आवाज़ शेयर कंदासी। कराची का कैंट स्टेशन ते रेलगाड़ी में बम हथ कयो वियो आहे। पेशावर का कराची आयल अवामी एक्सप्रेस में बम हथ आयो है। आवाज़ खबर शेयर कंदासी। इतला ते बम डिस्पोजल स्क्वाड कैंट स्टेशन पहुंची वियो। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो असां लाइन ते मौजूद है। जी आमिर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अली रज़ा, अवामी एक्सप्रेस जेको आहे कुछ देर पहिरियां पेशावर का कैंट स्टेशन पहुंची, जिते कुछ माण्हू इतला ॾिनो त जेको सामान हुयो उहो पियल हुयो। जंहिं बाद बम डिस्पोजल टीम खे घुरायो वियो। उन सां गॾोगॾु ॿिया जेके पाकिस्तान रेंजर्स जा इदारा आहिनि उहे उते मौजूदु आहिनि। जंहिं बाद बम डिस्पोजल टीम इहा तस्दीक कई आहे त सामान मां जेको आहे 12 किलो जो जेको हिकिड़ो बम आहे उहो मिलियो आहे। ज़रिए इहो बि चवणो आहे त इहा ट्रेन जेकी आहे पेशावर खां कराची पहुती ऐं इहो बि चवणो आहे त पहिरियां बि थ्रेड मिलियल आहे त को बि जेको आहे नुक़सान थी सघे थो। पर इहो ट्रेन जेकी आहे पेशावर खां बाइपास जॾहिं कराची स्टेशन ते पहुती त उते जेको आहे बम डिस्पोजल। अच्छा आमिर, ही कहिड़ी साख़्त जो बम ॿुधाए पियो वञे? छा का गिरफ़्तारी अमल में आंदी वई आहे? जी बिल्कुल अमल ताईं गिरफ़्तारी त का बि न आहे थी, पर कैंट स्टेशन जे ज़रिए जो चवण इहो आहे त ट्रेन मुकमल तौर ते ख़ाली थी पई ऐं मुसाफ़िर जेकी आहे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना थी चुका आहे। जंहिं बाद सफ़ाई जे दौरान उतां जेको मुलाज़िम हो उन जो इतला ॾिनो त हीउ जेको सामान आहे उहो मशकूक लॻे थो, पर हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी अमल ते न अची सघी आहे। पर बीडी जेकी बम डिस्पोजल टीम आहे उन बिल्कुलु तस्दीक कई आहे त इहे देसी क़िस्म जो बम आहे जंहिंजो वज़न 12 खां 15 किलो ॿुधाए थो। ठीक है, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।